डिप्टी वजीर आजम इसहाक डार की सदारत हेठ थियल एक्निक इजलास में सिंध नजरअंदाज। एक्निक सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे बदिरां पंजाब में वधीक मोटरवे मनसूबे की मंजूरी दी छड़ी। लाहौर साहिवाल बावल नगर मोटरवे मनसूबे लाइ 436 अरब रुपयनि की मंजूरी दी वही। सिंध सरकार पारां सिंध के एक्निक इजलास में नजरअंदाज करण वारो मामलो सदर आसिफ अली ज़रदारी और पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आॾो उथारण जो फैसलो। एक्निक इजलास में सिंध जो मौक़िफ़ तस्लीम न करण ते ख़दशा आहिनि। सिंध सां वफ़ाक़ जो रवैयो तासुब वारो आहे। सिंध हुकूमत जो मौक़िफ़। कोयटा में डबल रोड ते पुलिस मोबाइल भरिसां धमाको, 6 ॼणा मारिजी विया। 4 पुलिस एहलकारनि समेत 21 ॼणा ज़ख़्मी, 6 ॼणनि जी हालत गणती जोगी। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुज़ाहमत दुश्मन क़ुवतूं बलोचिस्तान के टारगेट करे रहियूं आहिनि। अदम इस्तेहकाम पैदा करण वारी कुद्दी साज़िश के नाकाम बणायो वेंदो। पाकिस्तान यूएन जे माहिरनि जे बयान के एक तरफ़ो करार दी छॾियो। गलियल क़ौमनि जी इख़्तियारनि जी प्रेस रिलीज़ जो नोटिस वरितो आहे। विगोड़नि पारां थींदड़ इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं नज़रअंदाज नथियूं करे सघजनि। दहशतगर्दनि जी मदद लाइ रोड रस्ता बंदि करण ऐं ॿिया अमल क़बूल नथा करे सघजनि। परॾेही तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवार ब्रीफिंग चवे थो कोयटा अस्पताल ते हमिलो ऐं 5 लाश खणण दहशतगर्दनि ऐं विगोड़नि जी गठजोड़ जो सबूत आहे। विगोड़ी अवामी ख़िदमत आॾो रंडकूं विझी रहिया आहिनि। IMF पाकिस्तान के बिजली की कीमतुनि में ₹1 फी यूनिट घटिताई की इजाज़त ॾेई छॾी। IMF जो चवणु आहे त सभिनी वाहिपेदारनि खे बिजली की कीमतुनि में ₹1 फी यूनिट रिलीफ मिलंदो। हीउ रिलीफ कैपिटिव पावर प्लांट्स ते लेवी मां हासिल थींदड़ आमदनी मां ॾिनो वेंदो। IMF जी मंज़ूरी सां बिजली की कीमतुनि में रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वेंदो। दुआ है त IMF जो ही प्रोग्राम आख़िरी प्रोग्राम हुजे। IMF प्रोग्रामनि सां मईशत में इस्तेहकाम ईंदो आहे। पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम थी रही आहे। आख़िरी हद ताईं की अवाम के कर्ज़नि मां छुटकारो ॾियारींदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डिजिटल यूथ प्रोग्राम की तक़रीब के ख़िताब चवे तो कर्ज़ वारी ज़िंदगी के वक़ार वारी ज़िंदगी में तब्दील करणो आहे। हारियुनि सनतकारनि ऐं नौजवाननि खे मुआशी तौर मज़बूत बणाइणो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त पाकिस्तान में सिविलियन हुकूमत माण्हुनि जी मर्ज़ीअ सां आई आहे। निगरान हुकूमत के पॉलिसी जोड़ण जो को हक़ नाहे हूंदो। 3 महीननि लाइ निगरान हुकूमत 10 महीना हुकूमत कई। पाणी जी विर्छ वारे फॉर्मूले में ख़ामियूं हुयूं ऐं सिंध खे ख़दशा हुआ। 191 मुआहिदे तहत हिकु भेरो पाणी नाहे ॾिनो। सिंधु दरिया में नवा केनाल कढण वारे मनसूबे खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। वारे में बस स्टॉप का शहीद फाजिल राहू चौक ताईं रैली कढी धरणो हयो वियो। मीराणी में सिंधु दरिया में नवा केनाल कढण खिलाफ सियासी समाजी कारकुननि जो धरणो। मिठी में पीर पथोरो शीवा मंडली होथियर निकतल पांधीअड़नि जो पहिरें पंध वेंदड़ काफ़िलो मिठी पहुची वियो। सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। रब्त देरो में वकीलन जे टोकन हड़ताल ऐं एहतजाजी मुज़ाहिरो। ॾींहुं खैरपुर ऐं मीरपुर वठोरे में भी एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मथां कब्ज़ो करे सरसब्ज़ ज़मीननि खे सुकाइण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंखे कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी छाई तालीम वर्सी जे इंतज़ामनि बाबति इजलास। 4 अप्रैल जे प्रोग्राम लाइ सिक्योरिटी समेत ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुस्लिम दुनिया जो अज़ीम लीडर हो। संदसि शहादत मुस्लिम दुनिया लाइ तमामु वॾो सानियो हो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी छाई तालीम वर्सी जो प्रोग्राम शानदार तरीक़े सां मल्हायो वेंदो।
सोबतपुर में ज़मीनी तकरार तां क़त्ल थियल हिक ही घर जे 7 भातियुनि जी जनाज़े नमाज़ मांझीमपुर में अदा। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, शहरियुनि ऐं शेख बिरादरी जे माण्हुनि जी शिरकत। मक़तूलनि जे अबाणी क़ब्रिस्तान में तदफ़ीन। खोसा ऐं बुगटी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार तां बुगटी बिरादरी जे हथियारबंदनि खोसन जे हारी अली हसन शेख जे घर ते हमिलो कयो। फायरिंग में ज़ाल मुड़स ऐं संदनि 5 ॿार मारिजी विया। टंडजाम में अणॼातल माण्हुनि जे हमले में नौजवान क़त्ल, जवाबदार फरार। पुलिस मूजिब अणॼातल जवाबदारनि चाकुनि सां हमलो करे मच्छी मार्केट वासी अली रज़ा मेमुण खे क़त्ल करे छॾियो। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल।